जी इन वक्त आऊं मौजूद आया गवर्नमेंट प्राइमरी स्कूल लुकमानाबाद में। ये बिल्डिंग हमारे ॿुधाईंदो हलां त 1971 में तामीर थी आहे ऐं उनखां पोइ हिन जी सार संभाल न लहण जे करे ही मुकम्मल जेकी आहे ज़बून हाल थी चुकी आहे। हिन जी छत जेकी आहे हू किरे पई, चापड़ वग़ैरह किरनि था ऐं 100 खां प्लस हिते जेका आहिनि उहो हिते जा आसपास जा जेका ॿार आहिनि उहो तालीम हासिल करे रहिया आहिनि। अचो त हिन वक़्तु मूंसां गॾु हिते ॻोठाणा ऐं ॿार मौजूद आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि खे हिते कहिड़ी ॾुखियाई आहे। मुंहिंजो तारीफ़ सलीमुल्लाह बहादुर ऐं स्कूल जो चेयरमैन आहियां। ऐं जेको आहे ही स्कूल खे जेको आहे 1971 जो बिल्डिंग ठहियल आहे, तक़रीबन 55 साल थी वियो। 55 साल में केतिरा ई शागिर्द था पढ़ी लिखी ऑफिसर थियनि ऐं अञा ताईं तालीम जेको आहे जारी आहे। स्कूल जी तव्हां इहा हालत ॾिसो, इन 55 साल में हिकिड़ो चकर जेको आहे रिपेयर थी आहे। इन खां पोइ हिन स्कूल जो को सार कोन लॻो आहे, कंहिं बि कोन लॻो आहे। मिनिस्टर बि असांजो पंहिंजो आहे मोहम्मद इस्माइल राव साहब, ऐं MNA बि असांजो हिते जो आहे हाजी रसूल बख्श साहब, ऐं कंहिं कोन सार लधी आहे। ऐं नंढा नंढा ॿार हिते पढ़ंदा आहिनि ख़तरे जी हालत में। तव्हां बिल्डिंग जी हालत ॾिसी सघो था, माना बिल्डिंग जेको ख़तरे में आहे। ऐं हिते जो उस्ताद जेको आहे तमामु महिनती आहिनि। टे उस्ताद आहिनि, हुन में जेको आहे उहो पंहिंजी महिनत जारी रखियो आहे ऐं पढ़ाइनि पिया। पट ते चटाई ते वेह तव्हां ॾिसो, हिकिड़ो झंडो लॻो पियो आहे, बसि इहो ई तालीम जो निज़ाम हले पियो। हिते जो को ऑफिसर अञा अचनि था, ॾिसनि था, ऐं फंड वग़ैरह त 55 साल में आई हूंदी, उहो फंड किथां था वञनि उहो असांखे त ख़बर कोन्हे। असां वटि त स्कूल में कोन ख़र्च थियो। मुंहिंजो 2 ॿार हिते पढ़नि था हिन स्कूल में, पर स्कूल जी हालत अहिड़ो ख़राबु लॻी पई आहे जंहिंजे डप में ॿार रेगुलर अची नथो सघे। पाड़े में अञा बि ॿिया ॿार जाम आहिनि जेको माउ पीउ छॾीनि कोन था, जंहिंजे करे स्कूल जो हालत ख़राबु आहे। टीचर रेगुलर अचनि था, माशाल्लाह टीचर जो पढ़ाई ज़बरदस्त पढ़ाईंदो आहे, पर स्कूल जो हालत जी वजह से इलाइक़े में अञा ॿ ॿार आहिनि जेका रजिस्टर थियल आहे, नालो चढ़ियल आहे, पर डप में पोइ छॾे कोन थो स्कूल में। छो त असां पाण इन खां ॾिसंदा आहियूं छत जो हालत, दीवारनि जो हालत अहिड़ी लॻी पई आहे कॾहिं बि किरी सघे थो। मुंहिंजा ॿार हिते पढ़ंदा आहिनि, हिन स्कूल में दाख़िला आहिनि। 3 छोकिरा, 2 नियाणियूं आहिनि, 1 छोकिरो आहे। ऐं जॾहिं दाख़िल पे कयोसि त स्कूल जी हालत ॾिसी मुंहिंजी दिलि कोन पई चाहे त आउं पंहिंजा ॿार हिते दाख़िल कयां। पर पढ़ाई जे एतबार सां भली पढ़ाई थींदी आहे हिते। स्कूल चङो पढ़ाईंदा आहिनि, माशाल्लाह उस्ताद महिनत कंदा आहिनि। तव्हां हीअ ॾिसी सघो था हीअ छा हाल आहे हिन स्कूल जो। मूंखे डपु थींदो आहे अंदरि वेंदे त आउं पंहिंजा ॿार कीअं हिन में छॾींदुसि, हिन में वञी पढ़नि। कॾहिं उस आहे, कॾहिं बारिश आहे, ॿार कीअं पढ़नि, कीअं तालीम हासिल कनि। हीअ हालत आहे। फंड अचनि था, जेकॾहिं लाहौर में दाख़िल थी त तव्हां चवंदो त असां ॿाहिरि मुल्क में घुमूं था, ऐं हिते अचूं था त अलाए कहिड़े मुल्क में आहियूं। सिंध जी अहिड़ी हालत कई छॾी अथऊं जो का शइ कोन था छॾनि, सभु कुझु हड़प करे था छॾनि। जेके कुझु माना स्कूल जे लाइ अचनि था उहे सभु कुझु हज़म करे था छॾनि। स्कूल जो को बि कमु कोन थियो आहे। असांजा ॿार कीअं तालीम हासिल कनि। स्कूल सुबह पुरानो असांखे नई बिल्डिंग खपे। असां स्कूल में न पिक्चर न कुझु असीं घरा कपिड़ा पाए अचूं था, असांजा कपिड़ा ख़राब थिया वञनि था, न चटाइयूं, न कुर्सियूं, न टेबल्स आहिनि। असांजा पाड़े में स्कूल आहे, असीं शहर कोन था वञी सघूं। असीं हिते अचण लाइ ॾाढा मजबूर आहियूं। असांखे वॾी बिल्डिंग जो आहे, असांजो जेको बिल्डिंग आहे वो असांखे जेकी ॾियो। स्कूल बहुत पुराना है और टूटा हुआ है। हमें नया स्कूल दो, हमें पढ़ना है, आगे बढ़ना है। जी हिन वक़्तु मूंसां गॾु हिते ॻोठाणा मौजूदु हुआ। हुननि जो चवणु आहे त ही बिल्डिंग स्कूल जी 55 साल पुराणी आहे, जंहिंखां पोइ हिन जी सार संभाल ऐं हिन जो तरक़ियाती कमु जेको आहे उहो न हुअण जे करे हाणे मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे। हितां जे ॻोठाणनि ऐं ॿारड़नि हुकूमत सिंध ऐं लॻापियल इख़्तियारनि खां मुतालिब कयो आहे त हंगामी क़ियादत ते हिन बिल्डिंग जो माइनूं कराए हिन खे नए सिर तामीर करायो वञे, ऐं जंहिंसां ई ॿार जेका आहिनि हू बग़ैर कंहिं ख़ौफ़ ख़तरे जे पंहिंजी तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद आशिक़ राई, सिंध वॉइस न्यूज़, कोलारची।